तव्हां जेनज़ी सां लह विचड़ में बि आहियो, स्टडी सर्किल बि हलाए पिया, नौजवान तव्हां सां गॾु वेहनि बि था, सुवाल पुछनि था। अॼुकल्ह ॾाढो हिकिड़ो आम आहे त जेनज़ी रील जी पैदावार आहे ऐं 30 सेकंड जो रील आहे ऐं 30 सेकंड खां पोइ हुनजी फीलिंग्स मटिजनि थियूं। माना कंहिं महिल ख़ुशीअ जो इमोशन आहे, वरी ॾुख जो इमोशन आहे। पर मां थो चवां जॾहिं असां अख़बारुनि में कमु कंदासीं जेका 20 साल पहिरियां, हिकु सुफ़े ते ॾुख जी ख़बर बि हूंदी, ख़ुशीअ जी ख़बर बि हूंदी, किथे शादीअ जो, किथे मरण जो, किथे हादसो। त इहो चवणु ऐं इहो चवणु त सिर्फ़ु जेको असांजो नसुलु आहे या असां पाण आहियूं, असां ई बहितरु आहियूं, ईंदड़ नसुल सां गॾु माना कॉम्पीट बि कोन थो करे, असां जहिड़ो बि न आहे। इहो छाजे करे आहे? माना हर नस्ल में छो पियो थिए? इहा तारीख़ी बेसमझी आहे माण्हुनि जी, जो छाकाणि त जेको माण्हू तारीख़ पढ़ंदो उनखे ख़बर पवंदी त हर ईंदड़ दौरु पुराणे दौर खां एडवांस्ड हूंदो आहे। उहो नवां कल्चर खणी ईंदो आहे, नयूं रीतूं रवायतूं खणी ईंदो आहे, नयूं डिस्कवरीज़ खणी ईंदो आहे, नओं माइंड सेट खणी ईंदो आहे। तंहिंजे करे ईअं कीअं थो थी सघे त जदीद दौर जो माण्हू क़दीमी अंदाज़ में सोचींदो हुजे, ईअं त मुमकिन कोन थो थी सघे। जीअं असांजा वालिदीन असांखे कंदा आहिनि, असांजा वालिदीन पंहिंजी मेंटेलिटी असां थापण जी कोशिशि कंदा आहिनि। अब तव्हां त 1991, 92 या 85 में ॼावा, ऐं जेको नौजवान 2001 में ॼाओ आहे या 2005-6 में ॼाओ आहे, त लाज़मी आहे छा उहो 80 वारे दौर वारियूं ॻाल्हियूं करे कोन कंदो? तव्हां पंहिंजे दौर जी मेंटेलिटी, पंहिंजे दौर जी तरबियत 21 सदी वारे नौजवान जी ते छो था मड़ियो उनजी इजाज़त बिना? हा, सुठा गुण उनखे सेखारे सघजनि था, भले ज़रूरु सेखारियो, पर पंहिंजी ॻाल्हि उनखे ईअं जो ईअं उते न कजे न। अच्छा, पंहिंजी ॻाल्हि कीअं तव्हां सोचो, पर उन पंहिंजी ॻाल्हि खे 21 सदी जो जेको दरिया हले थो इंफॉर्मेशन जो, इल्म जो, रवायतनि जो, डिस्कवरी जो, उन में उनखे टुॿी ॾियारायो पंहिंजे ख़्याल खे, ऐं पोइ उन में छंडे छाणे पढ़ण मां पोइ उनजे अॻियां पेश कयो त बा हिन शयुनि खां तोखे बचणो आहे। हीअ माज़ी जूं सुठियूं शयूं आहिनि। माज़ी जी हर ख़राबु सुठी शइ, हर का शइ सुठी न हूंदी आहे, न ई वरी ख़राबु हूंदी आहे। इहो वरी असां ते आहे त माज़ी जूं काफ़ी शयूं सुठियूं बि आहिनि ऐं काफ़ी शयूं ख़राबु बि आहिनि। तंहिंजे करे असांखे माज़ी परस्त न बणिजणु खपे ऐं न ई वरी सिधो माज़ी दुश्मन बणिजणु खपे। सुठियूं शयूं उन मां खणणु खपनि, नेगेटिव जेके शयूं उनखे असांखे छॾणु खपे। तंहिंजे करे जेनज़ी जे बारे में जेको इहो चयो वञे थो त भा हीअ जेनज़ी कम जी न आहे ऐं रील जे ज़माने ते हले, इहा ॻाल्हि कंहिं हद ताईं ठीकु बि आहे ऐं कंहिं हद ताईं ठीकु न आहे। कंहिं ताईं ठीकु इन करे न आहे त ज़ाहिर जदीद दौर आहे, त उनजा नवां स्टैंडर्ड्स आहिनि। त ज़ाहिर असांजो सिंधी समाज बहैसियत मजमूए आलमी इंसानी समाज सां ॻंढियल आहे। उन जा असर असीं चाहियूं न चाहियूं असांजे समाज ते पवणा आहिनि। इंटरनेट ज़रूरु अचनि पिया, ग्लोबलाइज़ेशन आहे, नओं दौरु आहे। असीं चाहियूं न चाहियूं मोबाइल जे ज़रिए, सोशल मीडिया जे ज़रिए, हिन डिजिटल दौर जे ज़रिए उहे शयूं असांजे नौजवान ताईं कन्वे थींदियूं ई थींदियूं। असीं उनखे रोके नथा सघूं। अच्छा, रोकींदासीं त पोइ त रहिजी वेंदासीं ऐं उनजा साइड इफेक्ट साम्हूं अचणु शुरू थींदा, रिएक्शन्स साम्हूं अचणु शुरू थींदा। समाज जे अंदरि असीं शयूं ॾिसूं पिया न। बाक़ी एतिरो आउं ज़रूरु चवंदुसि त असांजो जेको जेनज़ी आहे, हीअ जेका नई टही आहे, उनजे अंदरि हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे त उनजो जेको मौक़िफ़ आहे, उन मौक़िफ़ जे अंदरि मुस्तक़िल मिज़ाजी न आहे। हा, इहा शइ ज़रूरु आहे। मिसाल तौरु हुनजी नफ़्सियात हुजूम वारी आहे। हाणे हुजूम जी अलॻि नफ़्सियात हूंदी। हुजूम में छा कंदो, हिकिड़ो माण्हू एक्ट कंदो, ॿिया समूरा माण्हू उहो एक्ट फॉलो कंदा। हुन वटि पाण वटि शयुनि खे सही तरीक़े सां ॾिसण जी अखि न हूंदी। हू पाण हुनजो क्रिटिकल एनालाइज़ न वठंदो त भाई इहा शइ सही आहे, ग़लति आहे, इहा अमल जेको आउं करियां इहो करणु खपे या न करणु खपे, इन जो सबबु छा आहे, इन जा नतीजा छा निकिरंदा। जेनज़ी वटि इहा न आहे। माना जेनज़ी वटि शऊर न आहे, जेनज़ी वटि शऊर आहे। जेनज़ी जेको आहे उहो रीज़न ओरिएंटेड न आहे, रिज़ल्ट ओरिएंटेड आहे। उनखे सबबु खपे, नतीजो खपे। अच्छा, हीअ शइ मूंखे करणी आहे, अबा इहा शइ करणी त आहे, पर इहा शइ कीअं थींदी उहा शइ कोन ॾिसी। मिसाल असांजो जेको समाज आहे उहो कंहिं माण्हू जे रुॻो अमीर हुजण मां मुतासिर थिए थो। अब इहो बि त ॾिसो अमीर थियो कीअं। हाणे इहो जेको सबबियत जो शऊर आहे, इहो उनजे नतीजे जे शऊर खां वधीक अहम आहे। नतीजो अहम न आहे, सबबु वधीक अहम आहे, सफ़र वधीक अहम आहे। छाकाणि हिकिड़े माण्हू वटि पैसो त अची वियो, उहो त करप्शन करे पैसो आयो आहे। सिंपल पाण हिकिड़ो सादो मिसाल वठूं त हिकिड़ो माण्हू आहे, ॿ हिकिड़ा माण्हू आहिनि, उनखे चइजे त अबा तव्हां हितां खां कराची पहुचो या हितां खां वठी तव्हां जामशोरो पहुचो। हिकिड़े माण्हू खे पाण मोटर साइकिल ते रवानो कयूं था, हिकिड़े माण्हू खे पंधु दौड़ायूं था। हाणे जेको मोटर साइकिल ते वञे थो उहो जल्दी पहुचंदो, जेको पंधु वञे थो उहो देरि सां पहुचंदो। पर हाणे असांजो जेको समाज आहे उहो अहमियत ॾींदो मोटर साइकिल वारे खे, जॾहिं त हक़ीक़ी माने में वधीक अहमियत जी तलब केरु आहे, पर असांजो समाज रिज़ल्ट ओरिएंटेड आहे। ॾिसंदो हू जेको अॻु पहुतो उहो, पर अॻु पहुतो छो पहुतो, बाइक जे सहारे पहुतो, हू पंहिंजी महिनत ज़रिए उते पहुतो, पर हू फेल हूंदो। जेको पंधु वियो
उहो रेस में हू फस्ट कोन पहुची सघियो हूंदो, उहो असांजे समाज में फेल थी वेंदो। तंहिंजे करे जेको नौजवान आहे, अॼु जी जेका टही आहे, जंहिंखे जेंज़ी पाण चवंदा, उन वटि सबबियत जो शऊर न आहे, रीज़न खे नथो ॾिसे, सिर्फ़ु रिज़ल्ट खे ॾिसे थो। ऐं माना को बि समाज जे अंदरि सोशल मीडिया ते न जांच कंदो, न पड़ताल कंदो, हिकिड़ी शइ हले बि वठ पकड़ थी वई, वठ पकड़। हाणे विच में गानो पे आयो, मिसाल ट्रेंड जेको ट्रेंड फॉलो वारा, ही विच में कोन इहो कहिड़ी रेमन डिकेत वारी फिल्म आई, ओयो ओयो, जंहिंमें गानो पियो हले, सभु को रखी वेठो, अब पुछनि जी मान्या चए, मान्या में ख़बर कान्हे। अलाए केतिरा अहिड़ा गाना, अलाए केतिरा अहिड़ा ट्रेंड सोशल मीडिया ते हलनि पिया, सभु को रखी वेठो आहे, ख़बर ई कान्हे। विच में हू फिल्म आई जंहिंमें टवाल खणी वेठा हुआ, उन में टवाल वरी पाए वेठो, विच में वरी हिकिड़ो ट्रेंड आयो त टोपी पाइणी आहे, त टोपी पाए वेठो आहे। अब उनजे पोयां छो इहो असीं करियूं? अब हिकिड़ो चवंदो आहे मूंखे माधुरी वणे थी, ॿियो चवंदो आहे मूंखे मधुबाला वणे थी, अब छो थी वणे? चइबो सभिनी खे वणे थी, मूंखे वणे थी। माना तुंहिंजी पसंदि जो पैमानो हुनजे अंदरि किथे आहे ई कोन। तंहिं करे जेंज़ी जो हिकिड़ो वॾो मसइलो हीअ आहे त जेका हीअ जेंज़ी आहे उहो सोशल मीडिया जी पैदावार आहे, ऐं उहो ट्रेंड सेटर जेके आहिनि माण्हू समाज जे अंदरि जेके शयूं कनि था, उनजे पोयां लॻी वञे थी। सही आहे, ताक़त हुनजे अंदरि आहे, ईअं न आहे। जेंज़ी एॾी पावरफुल आहे, एॾी ताक़तवर आहे, हू जंहिं शइ खे चाहे न तबाह सेकंडनि में करे सघे थी। तव्हां वॾा लीडर ॾिसो, उनखे वॾी मक़बूलियत ॾियण में जेंज़ी जो वॾो हथु रहियो आहे। वॾियूं वॾा बुत जिन जो पटको धूड़ करण में जेंज़ी जो वॾो हथु रहियो आहे। श्रीलंका ते साम्हूं, बांग्लादेश ते साम्हूं, वॾा मिसाल दुनिया लेवल ते साम्हूं असांजे साम्हूं आहिनि। तंहिंजे करे उहा शइ आहे, पर हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त उहा जेंज़ी जेका ट्रेंड्स जे पोयां हले थी, जेको पाण शयुनि खे पंहिंजी अलॻि गहराई सां, अलॻि अख सां नथी ॾिसे, उनखे उहो शोर वारी जेंज़ी, उहो तकिड़ो रिएक्शन ॾियण वारी जेंज़ी अगरि किताबनि जी तरफ़ अचे, तनक़ीदी शऊर हुनजे अंदरि अचे न, त पोइ कमाल थी पवंदी। पोइ हू जेके असांजा पोड़ा पुराणा सीनियर जेके वेठा आहिनि न, जंहिं पुराणो हिकिड़ो माइंड सेट आहे शयुनि खे ॾिसण जो, उन खां तमामु घणी ताक़तवर तरीन बणिजी सघे थी। ऐं इहा ॻाल्हि बि त ग़लति आहे त जेका जेंज़ी आहिनि उहे सीनियर्स खां सिखनि नथा। सीनियर असांखे सेखारनि, असीं सिखण लाइ तयारु आहियूं। सीनियर पाण चवनि था त असीं जिन कुर्सियुनि ते हुजूं, साॻिया स्टेज हूंदा, साॻिया माण्हू हूंदा, साॻियूं ॻाल्हियूं कंदासीं। उहो हिकिड़ो मशहूरु आहे त हर को चए थो नौजवान खे मौक़ो मिलणु खपे, पर के बि कुर्सी छॾण लाइ तयारु कोन्हे, ॻाल्हि पियो कंदो। सो जेंज़ी जे अंदरि उहा ताक़त क़ुवत मौजूदु आहे, पर जेंज़ी जे लाइ इहो ज़रूरी आहे त हू वधीक किताब पढ़े, मुतालो करे, पंहिंजी सीनियर्स खां बि सिखे ऐं तारीख़ मां सबक़ु सिखे, त पोइ हू पंहिंजे दौर खे, पंहिंजे वक़्त खे वधीक मज़बूत बणाए सघिजे थो। छाकाणि त जेंज़ी वटि तमामु घणा मौक़ा मौजूदु आहिनि। जेंज़ी वटि सोशल मीडिया जहिड़ो प्लेटफॉर्म मौजूदु आहे, उहो जेंज़ी जेको सॼो ॾींहुं मीम्स पियो ठाहे, उहो जेंज़ी जेको सॼो ॾींहुं मज़ाक पियो उॾाए, उहो जेंज़ी जेको सॼो ॾींहुं टिकटॉक ते वेठो आहे, उहो जेंज़ी जेको सॼो ॾींहुं रुॻो खिल भोग मज़ाक मस्ती फेसबुक इलेक्शन्स पियो करे, उहो जेंज़ी जेकॾहिं किताबनि जी तरफ़ अचे, उहो जेंज़ी जेकॾहिं तरबियती क्लास हलाए, सीरियस थिए, संजीदा थिए, उहो जेंज़ी जेकॾहिं सिंध जे हक़नि जी जेका जदोजहद हले थी उन में शामिलु थिए, नवां गैर रवायती क़िस्म जा कमु करे, पंहिंजे ॻोठनि में काए पे, ॿारड़ियुनि में काए पे, जेके बि आम माण्हू आहिनि, शागिर्द आहिनि, उनखे लेक्चर ॾे, तयारु करे, उनजे उत्साह जो सबबु बणिजे, त आउं सम्झो सिंध तब्दील थी, सॼो मुल्क तब्दील थी सघे थो। पर उन जेंज़ी खे पंहिंजो माइंड सेट तब्दील करिणो पवंदो, ऐं उनखे सुवालु करिणो पवंदो पंहिंजो पाण खां त आउं छा कयां पियो, आया आउं जेको कमु करियां पियो इहो सही बि आहे या सही कोन्हे, आया आउं जेको कमु करियां पियो इहो अंधो थी उन डोड़ में शामिलु आहियां या मुंहिंजो शऊर बि उन में शामिलु आहे, या ॿिया जीअं चवनि पिया असां ई कंदो पियो अचां। ईअं जॾहिं उहो थोरो बि हिन ते जॾहिं रियलाइज़ कंदो त उनखे वाक़ई महसूसु थींदो त यार जंहिं डोड़ में आउं शामिलु आहियां, जंहिं मुक़ाबलेबाज़ीअ में आउं शामिलु आहियां, इन जे अंदरि मुंहिंजो शऊर त शामिलु कोन्हे, मुंहिंजी पसंदि त शामिलु कोन्हे, मुंहिंजी नियत इन में शामिलु कोन्हे। इहो त माण्हुनि जो शोर आहे, हुजूम जी हिकिड़ी नफ़सियात आहे, समाज जो हिकिड़ो दबाव आहे, हिकिड़ो ट्रेंड आहे, उनजी आउं पोयां पियो हलियां। पोइ जॾहिं ख़बर पवंदी, उनखे शऊर ईंदो न, त पोइ हू उन्हनि मां निकिरी ईंदो ऐं हक़ीक़ी जेका असुलु वाट रस्तो आहे उहो वठंदो। अच्छा, कबीर बिल्ला ज़िंदगी छा आहे ऐं उनजो मक़सदु छा आहे? आमतौर ते असां वटि ज़िंदगी जे बारे में तमामु घणा सुवाल थींदा रहिया आहिनि। आउं सम्झां थो इहो हिकिड़ो ख़ुदि हिकिड़ो फ़लसफ़ियाना सुवालु आहे। असां वटि कंहिं बुखायल खां पुछिबो ज़िंदगी छा आहे त उहो चवंदो मानी आहे, ऐं कंहिं मज़दूर खां पुछिबो या कंहिं मासी खां पुछिबो जेके घरनि जे अंदरि कमु कंदी आहे, त ज़िंदगी छा आहे, उहो चवंदी आहे मोकल आहे। सही आहे। कंहिं कैदी खां पुछिबो ज़िंदगी छा आहे, चवंदो आज़ादी आहे। कंहिं विछड़ियल आशिक़ खां पुछिबो ज़िंदगी छा आहे, हू चवंदो महबूबा आहे। त जंहिं वटि जंहिं शइ जेका शइ न हूंदी हू उनजे बारे में चवंदो उहा शइ ज़िंदगी आहे। तंहिंजे करे असीं त ॾुतरियल रहिया आहियूं, पुरित रहिया आहियूं, समाज जे मुख़्तलिफ़ शयुनि खां महरूम रहिया आहियूं, ऐं ग़ुलामी जे तवील अरसे जे घाणे में रहिया आहियूं। तंहिंजे करे मुंहिंजी नज़र में इहा आहे त जेका ज़िंदगी आहे उहा मुड़ुसु माण्हू थी जीअण जो नालो आहे।
तव्हां मुड़ुसु माण्हू थी ज़िंदगीअ खे जियो, ॾुखनि खे पंहिंजो साथी बणायो ऐं रिएक्शनरी न थियो। सब्र रखो, पेशेंस। हा, पेशेंस हुजे। रिएक्शनरी तव्हां थींदो न दुनिया में जी कोन सघंदो। ऐं आउं हमेशह हिन ख़्याल जो आहियां त को बि इमोशनल माण्हू दुनिया जो वॾो माण्हू थी नथो सघे, छाकाणि त उहो त हर माण्हू जी रिएक्शन ते पंहिंजो एक्शन ॾेखारींदो न। हिकिड़ो मशहूरु जुमिलो है उर्दू में त आप अपने मंज़िल पर कभी पहुंच न पाएंगे अगर रास्ते में भौंकने वाले हर कुत्ते को पत्थर मारेंगे। हाणे असीं समाज जे अंदरि त तमामु घणी नेगेटिविटी आहे न। तव्हां अछो कपिड़ो पाए वेठा आहियो, उन में तव्हां सिर्फ़ु हिकिड़ो टुको करे छॾियो पेन सां, साम्हूं वारे खे चओ त अबा हिन में तो कुझु नज़र अचे थो, उहो चवंदो हीउ फलाणो अछो टुको पियो आहे, हुनखे सॼी उहा अछी शर्ट अछो कपिड़ो नज़र ईंदो ई कोन, सिर्फ़ु दाग नज़र ईंदो, दाग नज़र ईंदो। छाकाणि त असांजी जेका सोसाइटी आहे उहो रुॻो पई ॻोल्हे त किथे हुनजी वीक पॉइंट ॻोल्हियो। उहो मशहूरु जुमिलो आहे न अॼुकल्ह त असांजे अलमी इहो त असांखे माण्हू असांजी जी नेगेटिव शयुनि जे करे न पर पॉज़िटिव शयुनि जे करे नापसंदि कनि था। इहा ख़ुदि हिकिड़ी नेगेटिविटी आहे न। सुठा माण्हू लाइ हा, इहा माना हिकिड़ो मनफ़ी पासो असांजे समाज जो। तंहिंजे करे ज़िंदगी इहा ई आहे त तव्हां उनखे भरपूर जियो, जेके बि तव्हांजा जाइज़ मज़ा आहिनि उनखे इंजॉय कयो ऐं किताबनि जी तरफ़ अचो। ज़िंदगी हिकु दफ़ो इंसान खे मिले थी, उन में कमाल करणु खपे। ऐं उन ख़्याल जो आहियां त ज़िंदगी हिकु दफ़ो मिले त उन में कमाल करे ॾेखारियो। माने तव्हां जॾहिं हलिया वञो त माण्हू चवनि अथव दुनिया जे अंदरि हिकिड़ो अहिड़ो माण्हू बि आयो जंहिं ज़िंदगीअ जो पल पल घड़ी घड़ी ईंदड़ नस्ल जे लाइ हिकिड़ो उत्साह आहे, हिकिड़ी उमेद आहे ऐं तमामु घणो उन में सिखण लाइ मिले थो। तंहिंजे करे ज़िंदगी उत्साह जो नालो आहे। तव्हांजी ज़िंदगी ॿियनि जे लाइ उत्साह जी इलामत हुजणु खपे। ऐं ॿियो, असां पुरत जेके आहियूं नौजवान ख़ासि तौर ते, उन्हनि लाइ त महिनत सां ॿियो कुझु आहे ई कोन न। महिनत ई उन्हनि वटि आहे ऐं असां ते इहो दारोमदार रखे थो त असां वटि वरी अलमियो इहो आहे त असां वटि माण्हू चवंदा अब आउं एंटरटेनमेंट पियो करियां। अब एंटरटेनमेंट छा? हर पल असांजो एंटरटेनमेंट त आहे। तव्हांजो मोबाइल छा आहे? एंटरटेनमेंट। जिन दोस्तनि सां वेठा आहियो सॼो ॾींहुं खिल इहो छा एंटरटेनमेंट आहे? उहो वक़्तु पता कढो जंहिंमें हार्डवर्क कीअं तव्हां कयो, महिनत कयो, पंहिंजो पाण खे तव्हां वक़्तु ॾियो, टाइम ॾियो, उहो त आहे कोन। त तंहिं करे एंटरटेनमेंट बि कबी, उहो ज़िंदगी जो मसइलो आहे कबो, पर असांखे इहो जाइज़ो वठणु खपे पंहिंजो पाण खां त उहो टाइम किथे जेको असांखे ॿियनि खां नायाबु बणाईंदो, उहो वक़्तु किथे, उहे घड़ियूं, उहे पल किथे जेको ॿियनि खां असांखे मुनफ़रद करे बीहारींदियूं। उहे पल, उहे घड़ियूं, उहे मोमेंट्स असांखे पंहिंजे पाण खे हवाले करणियूं आहिनि। जेको माण्हू पंहिंजे हवाले वक़्तु कंदो, घणो वक़्तु कंदो, माण्हू उनजे हवाले पंहिंजो घणो वक़्तु कंदा, तारीख़ उनजे हवाले पंहिंजो घणो वक़्तु कंदी। तंहिंजे करे आउं सम्झां थो त ज़िंदगी मुड़ुसु माण्हू खे जीअण जो नालो आहे। रुॻो असांखे सुरियाई न खपे, पर सुरियाई सां गॾु सुर्त बि खपे। रुॻो असांखे बाशऊर नौजवान न खपनि, पर बहादुर बि खपनि। बहादुरी बि खपे, बाशऊरी बि खपे, सुर्त बि खपे, सुरियाई बि खपे। इहे सभु शयूं हूंदियूं न, छाकाणि त अलाए घणा अहिड़ा सुर्त वारा त माण्हू हूंदा आहिनि पर भाड़िया हूंदा आहिनि, कुझु करे न सघंदा आहिनि समाज जे अंदरि। पोइ सुर्त अहिड़े कहिड़े कम जी। हिकिड़ा वरी बहादुर त हूंदा आहिनि पर बाशऊर कोन हूंदा आहिनि, पोइ उन्हनि जी बहादुरी असांखे मराए विझंदी आहे। तंहिंजे करे ग़ुलाम क़ौमनि खे, पीढ़ियल तबक़नि खे बाशऊर माण्हू बि खपनि, बहादुर माण्हू